ठठो समाजी वर्कर इंसाफ़ी सैयद शेर अली शाह काज़मी जे चाचे तालीम खाते जे मुलाज़िम सैयद महर अली शाह खे 21 दिसंबर 2022 ते झम्पी शहर में गुम करे खाइन्स फुर करे बेदर्दीअ सां क़त्ल करे पुराणे खूह में उछलाए छॾण जो ॾोहो साबित थियण ते 3 सालनि खां पोइ एडिशनल सेशन जज मॉडल कोर्ट ठट्टो मोहम्मद इस्लाम उल हक़ आराई खेनि सज़ा ॿुधाईंदे मुख्य जवाबदार ग़ुलाम नबी चांग ऐं नज़र अली चांग खे उम्र कैद जी सज़ा 5 लख ॾंड ॿुधाए छॾियो। लाश जी बेहरमती करण ते खेनि वधीक 7 साल क़ैद बामुशक़त जी सज़ा पिणु ॿुधाए छॾी। हिन मौक़े ते सैयद शेर अली शाह काज़मी सैयद दीदार अली शाह सैयद ज़मीर शाह ऐं ॿियनि मीडिया सां नुमाइंदनि खे ॿुधाईंदे चयो त असां सां बिल्कुलु हक़ जो फ़ैसिलो थियो आहे। असां इन फ़ैसिले मां मुतमिन आहियूं। अल्लाह ताला जो शुक्र अदा कयूं था जो असांजे वकील शबीउल हसैन ऐं मोहम्मद रफ़ीक फलीजो जी महिनत खे सलाम पेश कयूं था जिन वॾी शफ़ाकशीअ सां असांखे इंसाफ़ ॾियारियो। असीं इन्हनि दोस्तनि जो पिणु शुक्रिया अदा कयूं था जेके हर दुख सुख जी घड़ीअ में असां सां बांह ॿेली थी बीठा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।